अस्पताल में फारिग थे न बगन। हाँ सरकारे हीरे लगे कुछ तकलीफ आए थोड़ो टाइम लगल तो ठीक थियण में बाकी जरे कट दुनिया का फारिग थे आज ये थे कासिम कातल हुजिया जेड़ो हाने लोडो आयो थसे सॼो सरकार है उहे सरदार ई बिया जेके कासुम जड़न के कातर कने सखणी कुनी उभा में घणी गना आणे जे बकवास के ही ना त समझे तो सच तो चवा सरकार है बकवास छा में आ पापल उताक में यो अशर तो थे ए हंद छा थी तो अरे तवां जी भी त गलती है न बेवकूफ इटा हिक बे के पिया चुटियो वो एफआईआर दर्ज कराया एफआईआर पापल गिरफ्तारी का आगु जमानत थी विंदने या भी एफआईआर चे भी सरकार पगरी एफआईआर कटवायो आ एसपी मुझे कमन में मुदाखलत तो करे एसपी जो हुक्म बुधाई एसपी जो हां सरकार बता पाजे पारा अंधी थोड़ी खबर नाए चयाई जरगो कोठराए बिरादरन वारो तकरार खत्म कयो तमा छा चयोसी चयुम त बिरादरी सा मशवरो कया शहबाज खान के चयो तस वो भी हो तकरार का सवा मजो तो न रहंदो सरदार बाकी तमा जी मर्जी बाकी सरकारे मां कासुम का पला तो कंदुसे छो त बगन जी सट बगण जो झट वो बो परवाह कप बो कना ख्वाजा करम मरो छा चयुम परवाह न कर मुंजा जानी कम जरूर थींदो बल आहे भी जानी रासत पास अल्लाह नुमे जिंदगी तो ने खबर अफ कना जोशना कम कढाइण थींदो जे न थियो त समझी तो जमादार अबो हुर हालत की जुरत ई जमादार जबल उठ ने खबर अफ कना जोशना असट कशोट हिनोस खुजदार ना बाजार टी हलोस हनार जबल मेरा बिनोई किया सारा नगारा मिली ठीक आ चोइस त मूंसां ले न करे अज भी आजाद थी विंदो दिल थी चवे त जबल मां भित बणाए छॾियास पर फाथल माण्हू फटकी न सघंदो आहे सतल एक को मेहरबानी करे ॿियो वरी बोला एकली किना घर पे ही वना अम्मा ऐं पुफी सां मिली आयसि ये हेकली न ईंदी ईंदी कर हिकु बिरादरनि जा तकरार ऐं ॿियो तूं औरत तव्हांजी नज़र में कमज़ोर ऐं घटि आहे है न मूंखे त अफ़सोस आहे तव्हांजी सोच ते मुनासिब न आहे मोमल नाराज़ छो थी थिए हाणे तूं बि इंसाफ़ तो करी घरां हेखली आयसि न जेकॾहिं हेखली वापसि थी वञा त छा थी पियो मां छॾे अचां न नाहे ज़रूरत जेकॾहिं मां डिॼा हा न त बाबा खे साण वठी अचां हा पोइ तुंहिंजी कहिड़ी ज़रूरत पोइ बि मूं चयमि न त ज़रूरत नाहे ऐं हा अॻिते अहिड़ी चरिया पे न कजांइ छा सम्झी
छा तो करी मज़र कुछ भी न सोच रहा। ये अकेलो न निकरंदो कर दोस्तन को सवा। सोचा तो वापस हली वञा। न जरगे खां पोइ हली हली वञ जाए। जरगो? हाँ, डीएसपी साहब जो न्यापो मिलियो आहे त मिल। बिरादरनि में ठाह थो कराया, शायद हुन लाइ आमादा थियण लाइ ज़ोर पियो परे। मिलियो मास, पर हमरा जेल जे लोही शीखन मां निकतो पियो अचे विढ़ण लाइ। केर मुंशी मियार? इहो महरुल्ला तुंहिंजो वञण ई अजायो मियार। छो त सॼी ख़बर अथई, पोइ बि ॿुधाए। पुॼी पवंदो सांस मौला जी मेहर सां। वियो सर, वियो। कीअं सिंगार खान? मूं सही सलाह ॾिनी न एसएसपी साहब खे। डीएसपी साहब, तव्हां ही ग़लति, ये थी न तो सके। सिंगार खान, इहो एजाज़ वरी भी तव्हां ॾे थो वञे। मेहरबानी, पर आहे तमाम नाजुक मसलो। छा में नाजुक आहे? धुरिन जा खून, उन्हनि जा झेड़ा ऐं दाख़िल करायल एफआईआर ॾियण तकण तोड़ मामूली कम नाहे डीएसपी साहब। सिंगार खान, घबराए न। एफआईआर बी क्लास में नेकाल थी वेंदियूं। जेकॾहिं कोर्टनि में केस वियल हूंदा न त धुरिन खां हथ खणाइबा। बाक़ी फ़ैसिलो तव्हांजे मथां आहे। मां एसएसपी साहब वटि तजवीज़ रखी आहियां। खेसि अमन अमान जो ऊनो आहे। ठीक आहे निहार। जी सरकार। चलो हथ करे सुभाणे साहब जे ऑफिस पहुचाए। पहुची वेंदो किबला, पहुची वेंदो मौला जी मेहर सां। नसीर जी अदा। मीरल जो बंदोबस्त करणो पवंदो, पर हिकर हल त सोडल वारनि सां सलाह कयूं। सलाह वारी कहिड़ी बादल? मां वञी तो बड़कायासि, ये बेकाटी बंदि थी वेंदसि। न, सोडल सां मशवरो ज़रूरी आहे। ॾाढी बेवाजिबी थो करे। छा थो ॾिसी बादल? नसीर, कड़ता हेठि लहंदे माण्हू नज़र आया। माण्हू? हाँ। हूंदा दनार वग़ैरह बादल? न नसीर न, मूंखे मशकूक माण्हू लॻा। मीरल ही थी सके तो नसीर। मां ॾिसां थो मीरल छा थींदो आहे बादल। नसीर, नसीर, मूंखे सहारो ॾेई वठी हल। मीरल पे हिते, मां पे हिते। डीएसपी साहब जे चवण मूजिब त एसपी साहब जो ज़ोर आहे त बिरादरनि में ठाह कजे। सरदार, तकरार में जेको मज़ो आहे न ठाह में ना है। इहो जेको डीएसपी आहे न इहो बेड़ी थो बोड़े। जे ठाह थिए थो न त बहितर आहे। इहो वरी कीअं सरदार? पोइ
तरफ़ो नूरीअ खे नथ पाराइण सवलो थी पवंदो। सरदार मूं बि काफ़ी दफ़ा माण्हुनि जे हथां न्यापो मोकिलियो आहे मायुनि ॾे त या लॾो खणो या हवेली वसायो। बेवकूफ़ आहीं गौर। ओ वरी कीअं बाबा? हवेलीअ जो ज़िक्र कंदे शक न कंदा? सरदार बाक़ी ओताक जो ज़िक्र कयां छा, तव्हां सम्झायो भला। मां खे पाण ई मजबूर कराईंदुसि त हू पाण अची पेरे पहुतियूं। सरदार भला केर अची पेरे पवंदो? बहराम जी बिरादरी ऐं बहराम ॿियो वरी केर सोडल। सुठो थियो जो तव्हां अची वियो। मशवरे लाइ त तव्हांखे घुरायो अथमि। असीं पाण आया आहियूं सरदार। बादल ॿुधायो आहे त तव्हांजे किन माण्हुनि औरतुनि खे गोच छॾण या हवेली वसाइण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। कंहिं वरी इहा बकवास कई आहे बादल सां? हा या वरी बादल जे मथे में मिखो थी वई आहे? सरदार साहब यो बादल अहिड़ो माण्हू न आहे जो ॻाल्हि खे लाहे ऐं चाढ़े उन खां पोइ बयान करे। तव्हां महिरबानी करे उन्हनि माण्हुनि खे बुंजो ॾियो, बुंजो, न त मां ई खेनि ॿुधाईंदोसान त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। थधो थी सोढल, थधो थी। सरदार साईं सोढल त थधो थी ॻाल्हि रखी आहे। हुन ॾींहं जी मीटिंग खां पोइ कंहिं तेश में ॻाल्हायो न आहे सरदार। बाक़ी इहो गौर खां पुछो त कंहिं चयो अथसि। यार चङाई जो वक़्तु ई कोन्हे। असुल चइजे ई न। मां छो कंहिंखे चवंदुसि? को ठाहे चवे त तव्हां गंढ ॾेई बीह रहो। हाणे छॾ, मूंखे ॻाल्हाइण ॾे। सोढल न्यापो मोकिलियो हुउमि, न पातो त ख़ैर आहे। हाणे अची विया आहियो त मूंखे ॿुधो। ॿुधायो। बिरादरियुनि में ठाह जे लाइ ज़ोर पियो आहे। फ़ैसिले जे लाइ अमीन शायदि संगार खान थिए। तव्हांजो छा ख़्याल आहे? सरदार मूं सोढल खां मशवरो घुरियो आहे। सरदार जेकॾहिं ठाह थिए थो त बहितर आहे। जेकॾहिं फ़ैसिलो दिलि वटां न थियो न त पोइ महिरबानी करे क़बूल न कजो, छो त असांजी बिरादरी सां घणी ज़्यादती थियल आहे। इन लाइ त ॻाल्हियूं थींदियूं न। साबितियुनि सां ॻाल्हियूं रखंदो त पोइ फ़ैसिलो ग़लति अमीन छो ॾींदो? सरदार जेकॾहिं ग़लति थियो न त कासिम करंटा खारे या मारे सॼी बिरादरी उथी हली ईंदी। त पोइ मां बि तव्हां सां गॾु हूंदुसि। पोइ डीएसपी हुजे या एसपी, नाइंसाफ़ी बर्दाश्त न कबी। तव्हां ॻाल्हियुनि लाइ वक़्तु वठो, बाक़ी सबूतनि सां ॻाल्हियूं असीं पाण रखंदासीं। हा सरदार, सोढल जी हा सॼी बिरादरी जी हा समझो। त पोइ ठीकु आहे। जीअं बि तारीख़ तय थी न त सॼी बिरादरी खे ॿुधाइबो। ठीकु आहे न? अम्मा मानी खा। न खपे तुंहिंजे हथनि जी मानी। छो अम्मा मूंखां का ग़लती थी आहे? तोखे शबाना जे घर खां रोकींदी हा न।
पर तू ही हिक कन खां ॿुधी थी ॿिए कन खां कढी थी छॾी। फुफी जो घर आ, जेकॾहिं मां वयसि त छा थी पियो? ना है फुफी, वो दुश्मन मुझी, असल खाटी दुश्मन मुझी। नाही दुश्मन मां आहे, तू हाणे नंढड़ी नहीं जो गौर घुमी। मां सब कुछ समझा थी, नंढड़ी न हा तो तू छो थी वनी? छो थी वञा त? हाणे मठ त जे न कंधारी मुक। हाणे खण मानी अते न चयो न मनी त एड़े हंध कढंदी से जो हनी भी काहो न आणी दी। निकल बोर्ची खाने में। चाची चाची सकी तो कह चैम न उठे निकल था। चाची सोढल जे लाइ मूं ख़ासि पटाटा तरिया आहिनि, बस तैयार करे रखांसि थी। चैम न तोखे वारिस न थी सोढल जी तीअं मोहांडो न मटाए छॾी। वॾी आई आहे मालिकाणी थियण सोढल जी। निकल हितां त ॿेरा न कयई, एड़ो पह कंदी साईं जो हॾाई रुली वेंदई। उथी हलाणे घर धणी न झुके हन तो तू भी सिद्धी हुजी आ सिद्धी। ऐं मुंहिंजी भी सींद आहे, जे सोढल के मुंह न मछरायो न तो मुंहिंजो नालो भी सारा न है। तोखे ॾींहं जा तारा ॾेखारणा पवंदा। खुदा जी कुदरत निमकण त ॾिसोस। बिस्मिल्लाह अदा। बिस्मिल्लाह अम्मा। बेअदा हिक ई ॻोठ में हूंदे अदा भेरो ई नथो करे। भेण तव्हां कॾहिं पंहिंजो कयो ई न आहे, मां कीअं भेरो भञा? मामा असां पंहिंजो न कयो आहे या तव्हां? अम्मा वरी भी असां ते मयार। कमल भी पंहिंजी जाइ ते सही आहे भा। धाणो सदाई चूचड़ी खणी रिश्तनि नातनि जे धागनि खे साड़ींदी वते। तव्हां केर धाणो केर? भेण ही मयारी समझ त पई समझ। मां भला छा थो चई सघां, बाक़ी मां भी गलत न आहियां भेण। अम्मा मां मामा लाइ चांहि तैयार थी करे अचां। हाँ जल्दी कर दिए। देर न आहे मां, चांहि तैयार आहे थर्मास में। भेण मां एक निमाणो अर्ज खणी आयो आहियां। हुकुम कर अदा। हुकुम ना है भेण, अर्ज आ। सो भी ॿुधाए न अदा। भेण मनी त ॿुधायां। तू चई त ॾिस अदा। भेण कमल जो रिश्तो मूंखे शफ़न लाइ ॾियो। भेण पाण में आहियूं, केतिरो वक़्तु तव्हां जवान छोकिरी खे विहारे वेठा हूंदो। जेसी ताईं ने पकड़ ॿेर हूंदी घर में त पत्थर लॻंदा रहंदा। दादन अचे त सलाह कयांसि। मञाईंसि शबाना। कोशिश कंदसि, पक नथी ॾिए। ठीकु आहे भेण, मां हलां थो। वे अदा, चांहि त पी वञ न। धीअ ॾेसि चांहि। माशाल्लाह भेण, वरी भी भारत था। हाँ दा। तोखे वरी छा थियो? कुछ
कुछ भी न अम्मा छा थींदो जेरो भी तव्हांजो त बकरी भी तव्हांजी जेरे लाइ बकरी को या बकरी बचाए जेरो किथां बेहंदा वठो मां छा चवां अम्मा मूं सभिनी सरदार सां ॻाल्हायो आहे बस तारीख़ तय थियणी आहे फ़ैसिले जी डीएसपी साहब महिरबानी इन लाइक़ समझो इहो कम पुलिस जो त न आहे डीएसपी साहब पुलिस जो समझ बि न एसएसपी साहब डॉक्टर सतार वियो आहे डॉक्टर सतार हा मूं तव्हां वटि सिर्फ़ु खेसि ज़ाहिर कयो आहे डॉक्टर छो वियो आहे वियो त सुठो कयईं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ते पुलिस जो फर्ज़ आहे न तेज तकरार हूंदा हुनरे जी थींदियूं न ऐं पोइ हर को चवंदो त पुलिस छा थी करे मां बि तकरार जे हक़ में न आहियां डीएसपी साहब जेको बेवाजिबी कंदो आहे न त हुन सां मुक़ाबिलो कंदो आहियां चङी ॻाल्हि आहे फ़ैसिलो केरु कंदो जंहिं लाइ धूरी राज़ी थियनि मां इन ख़्याल जो आहियां त संगार खान करे मूंखे क़बूल आहे पर जेकॾहिं उठ कहीं बि हिक पासे लेटियो त लेटियल ई हूंदो डीएसपी साहब न लेटंदो 11 तारीख़ ठीकु आहे ठीकु आहे तारीख़ तय करे बहराम खान खे ॿुधाइजो अजमज़र संगार खान हा हा जी जी डीएसपी साहब असांखे पैगाम ॾिनो आहे अमीन केर थे केर भी थे न न तव्हां ते एतमाद आहे एतराज़ छो कबो अली शहबाज खान खे एतमाद में वठी तारीख़ वठोसीं मां बिरादरीअ सां पाण पुॼंदुसि ओके ओके अल्लाह हाफ़िज़ बाबल तारीख़ ॾिनाई छा फ़ैसिले जी न मुत्तफ़िक़ थी तय कबो केर केर मुत्तफ़िक़ थींदो क़िबला मां शहबाज खान ऐं संगार खान मुत्तफ़िक़ थींदासीं छा लाइ सरदार चाचा सुलेमान बिरादरनि में जेको शोश ऐं तकरार आहे उनखे ख़त्म करण लाइ मां खुद इन्हीअ लाइ लड़ी आयुसि सरदार त भलो तो थे बिरादरियूं विड़ी ढांगियूं थियूं आहिनि कत्लो गारत रतो शाण त रुई तपियो पियो आहे हर को हैरान ऐं परेशान लॻो पियो आहे हर पासे बंदूकूं ऐं ॿिया हथियार अमन अमान भलो आहे सरदार नेक मर्दन छा कयो अॼु ताईं नेक मर्दन जी बुद्धि कहे आ अॼु ताईं तो जड़न जी हली आ बगन खान नेक मर्द त सिर्फ नाले में आहिनि सलेमान संभाल संभाल बगन जी सट पखिड़ जो झट छा थियो बादल अदाब मासी को चोरी वार करे वियो नसीर इहो मोह मीरल हूंदो भेण मां भी इए पियो समझा नसीर हिन के अस्पताल वठी वनी आ न वठी वियो मास मासी एनसी कटराए पट्टी कराए आयो आहां अस्पताल में राइस हा न भेण को बिस्तरो खाली कोन हो आई डॉक्टर चयो बिस्तरो खाली थे पो वठी अच जांस जांच करे अचो हिते कुछ थी न वनेस त मासी बचा थियो आ डॉक्टर को खतरो न ॾेखारियो आहे रब्बुल आलमीन सणाई कंदो ठीक थी वेंदुसि मासी
अम्मा अम्मा असांजे करे अदे बादल जी जिंदगी वेल में अची वई आ। नरो चरी बादल जूं सौ जिंदगियूं सुख नथा कुर्बान। फतह हमेशा हिक सच जी थींदी आहे। असांजी जीत बि हार वई, पर असांजी हार बेहार खाई वई आ बादल। अदा मां न ॼमा हा, जे ॼमियसि त मां मरी वञा हा। न कर ये ॻाल्हियूं। मां इन मीरल खे ॾिसां ऐं मिलायां तो मौत सां। न नसीर मता जज्बाती थी। अम्मा अम्मा मीरल खे को समझाइण वारो नाहे। आखिर मीरल मुड़े छो न तो? हेर संदे हेर जंग वजस त भी न मुड़े नूरी। तव्हां हिते न हुयो न तॾहिं बि मुंहिंजो साणस झेड़ो हुयो। मूंखे अॻ में बि झेड़ो कर मारे चुको आहे, पर रब्बुल आलमीन रहम करण वारो ऐं साथ ॾियण वारो आहे। अम्मा मूंखे लॻे तो त मां मीरल जी बेवाजिबीअ जे वर चढ़ी वेंदसि। मूं न चयो मां ते त तोखे माणींदुमि ज़रूर। मां साथ नसीब जी ॻाल्हि आहे, लिखियो न आहे टरंदो। मां मुंहिंजी अहिड़ी ख़िदमत कंदुसि, अहिड़ी ख़िदमत कंदुसि जो तूं यादि कंदीअ। रोज़ जाडू चौक ते वेंदुसि, तुंहिंजे लाइ खीर वारो माओ हणींदुसि। सोन जे पाणीअ सां तुंहिंजा पेर धोईंदुसि ऐं चांदीअ जे पाणीअ सां तुंहिंजो चहिरो उघंदुसि। मां घोर वेंदुसि तो मदद घोर। छॾो मां साथ सोनारो ई छा। मां सोनारो न, गोलो गुलाब आया तुझे दरज हो। तुम साथ तनु सारा पक असल पक मां साथ धाणल ही बालड़ो तुंहिंजे दर जो दासड़ो हूंदो। तूं त मुंहिंजे दिल जी राणी आहीं। मां साथ धाणो हाँ तूं हीअं वजह तो लाचार हो जा घड़ी तरसी अची हाँ त असां अलाए किथे हुजूं हां। अरे तूं अतियां पिंफूरियूं पकड़ींदो। तोखे चङी तरह सां हथ न लॻा आहिनि न। हल हल त जेको भञी गिची में विझी छॾियां। फकीर जो फिक्र कर सोराब, भला यो फकीर वेहे जा वञे। टर हॾनि मां टड़काट न कढी छॾियां। मंटा के जाइ जा। रोज़ तो फेरे